हालानी सिंध फॉर वाटर मैनेजमेंट जे एक्शन कमेटी जे अॻवान इशफाक अहमद तुफ़ैल अहमद ॿियनि नेशनल प्रेस क्लब पहुची चयो त असां 2004 में 249 माण्हुनि इम्तिहान पास कयो। सिंध हुकूमत जो प्रोग्राम 5 साल हलायो, वरी उहो प्रोग्राम बंदि करे असां मुलाज़िमनि खे नौकरी तां फारिग करे छॾियो। हुननि वधीक मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां 249 माण्हू सिंध ऑन फार्म वाटर मैनेजमेंट नाले हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जंहिंमें लिखत में तहरीरी इम्तिहान ॾेई करे 249 माण्हू अपॉइंट थियासीं। इहो 2004 में असां अपॉइंट थियासीं। इन खां बाद में 2009 ताईं असांजो प्रोजेक्ट असांजी नौकरी कंटिन्यू हली ऐं उन खां बाद में उन प्रोजेक्ट हुजण जे बावजूदि बि 2009 में असांखे फारिग कयो वियो, सिंध गवर्नमेंट फारिग कयो। उन खां पोइ असां कोर्ट में वियासीं। कोर्ट में जॾहिं असां वियासीं त कोर्ट उनखे मतिलबु केस खे हलाईंदे करे असांखे 2019 में बहाल कयो ऐं उन में असां खे सीआरपी नाले हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जंहिंमें उन्हनि असांखे एडजस्ट कयो। हाणे 2019 खां कंटिन्यू मुसलसिल मां 2023 ताईं उन में जॉब कयां पियो ऐं हाणे 30/9/2023 ते उहो प्रोजेक्ट पूरो थियो। उन जे बावजूदि बि सिंध गवर्नमेंट असांजी सैलरीज़ जी बजट नॉन डेवलप फंड में ट्रांसफ़र। हाणे असांजी गुज़ारिश इहा आहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट सेक्रेटरी एग्रीकल्चर एजाज़ अली शाह साहब जन खे त असांजा मेरिट जे बुनियाद ते प्रॉपर जेको असांजो राइट आहे उन बुनियाद ते कमेंट्स ॾियनि कोर्ट खे त जीअं कोर्ट वक़्त सिर ऐं सही फ़ैसिलो करे सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।